अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां हैदराबाद में जाफर मेमून अवां सां मुखातिब आहियां। हिन वक़्तु मौजूदु आहियां सिंध तरक़ी पसंद हाउस में, जिते सिंध जे क़ौमी शहीदनि जी वरसी मल्हाई पई वञे। अॼोको ही प्रोग्राम जेको सिंध तरक़ी पसंद पार्टी जे तरफ़ां थी रहियो आहे, हिन वक़्तु गुलज़ार सुमरो पिंडाल खे ख़िताब करे रहियो आहे। तंहिं करे अचो त अॼोके हिन प्रोग्राम जा मुक़रर आहिनि, उन्हनि जा ख़्याल, उन्हनि जा वीचार अवां जी समात सिंध जे ख़िलाफ़ आहे, ही सिंधनि जे ख़िलाफ़ ईंदा, ही सिंधनि जे ख़िलाफ़ ईंदा। उन करे MQM मां का बि माना असीं ख़ैर जी उमेद कोन था रखूं। ही सिंध दुश्मननि बिल आख़िरकार ही असांजे ख़िलाफ़ इस्तेमालु थींदा, ही सिंध जे ख़िलाफ़ असां इस्तेमालु थींदा, ही सिंध जी क़ौमी स्ट्रगल जे ख़िलाफ़ इस्तेमालु थींदा। ऐं उहा ई इस्टेब्लिशमेंट जी प्लान हुयो। अॼु त हिन वक़्त में ॻाल्हि क्लियर थी, उहा क्लियर बि ईअं थी जो माना इल्ताफ़ हुसैन जे साॼे खाॿे बीठल जेके हुन जा साथी उहे किन बि सबबनि जे करे हू माना ख़ुदि इल्ताफ़ जे हथों सुल्तानी गवाह थी बीठा ऐं शाहिदियूं आहिनि, उन्हनि पंहिंजूं रिकॉर्ड करायूं त ही माना ही केरु आहे, ही माना आलमी इस्टेब्लिशमेंट जो गुमाश्तो आहे। ही रुगो सिंध जो मुखालिफ न, पर ही पाकिस्तान जो भी मुखालिफ आहे। ही जेको कुछ करे तो ही कातिल आहे, त ही रहज़न आहे, ही दहशतगर्द आहे। उन खां पोइ त लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़, उन खां पोइ उहे त हिन ख़ुदि हिन खे तख़लीक़ कयो, त उन्हनि कुवतुनि बि पाण वटि ही रिकॉर्ड कयो ऐं ॻाल्हि कई बिलाल खां वठी पंहिंजो त हुराइल ताईं इहा ॻाल्हि थी त बाबा MQM मुल्क दुश्मन आहे कुवत। ऐं जॾहिं उहा मुल्क दुश्मन कुवत आहे त पोइ हुन सां कहिड़ो माना थियणु खपे, पंहिंजो कहिड़ो रवैयो इख़्तियार करणु खपे। पर जेको आहे सो माना हींअर ताईं जेको आहे सो कंहिं बि हवाले सां माना इहो MQM जे ख़िलाफ़ का बि रिथाबंदी पंहिंजो रियासत जे पारां कोन थी सघी आहे। पर पंहिंजो रियासत MQM खे रखणु घुरे थी। जीअं पहिरियों ॻाल्हि कईसीं त MQM ख़ुदि इस्टेब्लिशमेंट यानी जेको रियासत जे मथां क़ाबिज़ आहे कुवत, उन जी ख़्वाहिशुनि ऐं प्लानिंग सां ठाही वई हुई त हू अॼु बि पंहिंजी उन प्लानिंग में मसरूफ़ आहे त MQM खे रखणो आहे। MQM जी इन सोच खे रुगो रखणो आहे। बाक़ी उन्हनि जो जेको बैनुल अक़वामी जेको हुननि जो राब्तो आहे उहो माना सिर्फ़ु कटणो आहे। बाक़ी MQM जीअं आहे तीअं उनखे रखणो आहे। ही आहे रियासत जो रवैयो, ही आहे माना पंहिंजो सरकार जो रवैयो। उन में सरे फ़हरिस्त पीपुल्स पार्टी असांखे ॾिसण में अचे थी। उहा इन करे ॾिसण में अचे थी जो पहिरें ॾींहं खां वठी पीपुल्स पार्टी हमेशह माना पंहिंजो सरकार में रहंदे इहो MQM सां माना सहूलियतकारी वारो हुननि जो माना किरदारु रहियो आहे। जेकॾहिं इल्ताफ़ जी अॼु इहा हिमत थी जो हुन माना सिंध खे विराइण जी ॻाल्हि कई ऐं पाकिस्तान खे माना ख़तमु करण जी ॻाल्हि कई, त इन में माना इल्ताफ़ खां वधीक पीपुल्स पार्टी ऐं हितां जे माना सो कॉल्ड पंहिंजो जमहूरियत पसंदनि, पोइ उन में PMLN हुजे या पीपुल्स पार्टी हुजे, उन्हनि जो किरदारु ही कतई तौर ते रुगो माना पंहिंजो इल्ताफ़ को एॾो वॾी ॻाल्हि कोन हुयो, पर उनखे कयो वियो। त हाणे असुल में ॻाल्हि करण जो ही हाणे वक़्तु अची वियो आहे त असांखे पंहिंजी माना सिंध जे आछपे जे लाइ माना सिंध जी सलामती इहा लाज़मी आहे। जेकॾहिं माना सिंध माना सलामत माना कोन हूंदी त पोइ माना आजपो कंहिंजो, आज़ादी कंहिंजी। ही आज़ादी जे लाइ लाज़मी आहे त असां पंहिंजे मादरे वतन खे माना सलामत रखूं
ऐं उन ख़िलाफ़ जेके माना साज़िशूं थियूं थियनि रुगो पाकिस्तान माना सतह ते न पर बैनुल अक़वामी सतह ते असां उन ख़िलाफ़ पंहिंजो माना किरदारु अदा कयूं। असीं किथे बि आहियूं वेठा, असां त माना शागिर्द आहियूं, असां माना जुहारी आहियूं, मज़दूर आहियूं, माना असां कहिड़े बि माना ज़िंदगीअ जे माना शोबे सां आहे तालिक़, पर पंहिंजो क़ौम सां तालिक़ जेको आहे उनखे बीहारणो आहे ऐं उनखे बीहारण जे लाइ हींअर जेको माना किरदारु आहे, जीअं मां ॻाल्हि करे वियुसि त 25 सालनि खां वठी माना सिंध तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे अमल में ऐं कौल में साबित क़दमी सां रही आहे ऐं हमेशह हुन जेका ॻाल्हि कई आहे उन ते हुन में अमल कयो आहे ऐं हीउ साबित कयो आहे त माना सिंध तरक़ी पसंद पार्टीअ ऐं डॉक्टर कादिर मक्सीअ जो जेको माना कौल रहियो आहे, जेका माना ॻाल्हि रही आहे, उहा बिल्कुलु वॾी सगारी ॻाल्हि रही आहे। पर माना के कमज़ोरियूं असां में आहिनि, त के कमियूं कोताहियूं असां में आहिनि, त उन्हनि कमियुनि कोताहियुनि ऐं कमज़ोरियुनि खे बि माना गॾिजी असांखे पर ख़तमु करिणो आहे, त जीअं असीं क़ाबिल बणिजूं ऐं क़ाबिल बणिजी करे असां माना सिंध जे लाइ माना घुर्बल जेको आहे माना किरदारु उहो अदा कयूं। ही करप्ट, ही सिंध दुश्मन, ही अवाम दुश्मन, ही जमहूरियत दुश्मन ऐं पीपल्स पार्टी खे जमहूरियत जो दुश्मन कोठियां थो। हिननि कॾहिं बि इहो हक़ीक़ी जमहूरियत जे लाइ हिननि जी सोच ई कॾहिं कोन वई आहे। माना अगरि कोई ॻाल्हि करे थो त पीपल्स पार्टी का जमहूरियत पसंद पार्टी आहे, तो न, पीपल्स पार्टी आमिरियत जी पैदावार आहे ऐं हमेशह माना आमिरियत लाइ हुननि माना किरदारु अदा कयो आहे। माना जमहूरियत जे माना ख़िलाफ़ में हुननि जो माना आमराना किरदारु रहियो आहे। हीउ गिलाफ़ आहे हुननि जे मथां हिकिड़ो, ही गिलाफ़ जेको आहे उहो हाणे माना अवां खे जेके माना सम्झो था पीपल्स पार्टीअ खे ऐं इन्हनि वॾेरनि जागीरदारनि खे, ही कतई तौर ते हाणे ब्लैकमेलिंग में माना कोन अचिबो, हाणे ब्लैकमेलिंग में कोन अचिबो, दादा जमहूरियत ख़िलाफ़ ॻाल्हि थींदी, ही सिस्टम थो वञे माना डीरेल थी, का ॻाल्हि कोन्हे का। अॻु में ई पाकिस्तान जे अंदरि आमिरियत रही आहे, असां कतई तौर ते आमिरियत जे माना ख़िलाफ़ आहियूं, बिल्कुलु ख़िलाफ़ आहियूं, पर मौजूद जेका जमहूरियत आहे उहा का बि जमहूरियत कोन्हे का, उहा आमिरियत जो ई हिकिड़ो माना पंहिंजो शिकिल आहे। आमिरियत जी उहा शिकिल आहे जो पर्दे पुठियां उहे वेठा आहिनि, रुगो ही गुॾा वेठा आहिनि ऐं गुॾा कि हुननि जे ई पॉलिसियुनि ते माना अमल करे रहिया आहिनि। उहो कश्मीर जो मसइलो हुजे या उहो माना सिंध जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि बलूचिस्तान जो मसइलो हुजे, तो हुन में माना सिविलियन हुकुमराननि जो कहिड़ो रवैयो आहे असांखे माना ख़बर आहे। मां उते बि ॻाल्हि कई कश्मीर कॉन्फ्रेंस में बि, त कश्मीर जो मसइलो जेकॾहिं ख़राब कयो आहे त पाकिस्तान ख़राब कयो आहे। माना कश्मीरियुनि जी हक़े ख़ुदि इरादियत जो मसइलो जेकॾहिं ख़राब कयो आहे त पाकिस्तान ख़राब कयो आहे ऐं पाकिस्तान पंहिंजे इंट्रेस्ट में पंहिंजे मुफ़ाद में कश्मीरी जो खून ख़राबो कंदो रहियो आहे, जेको हींअर ताईं पियो थिए ऐं गुज़िरियल माना 70 सालनि खां वठी हिननि कश्मीर जो मसइलो। त आउं ॻाल्हि पियो कयां त ही कतई तौर ते भली माना सिविल हुकूमत माना छो न हुजे या फ़ौजी हुकूमत छो न हुजे, पहिरें ॾींहं खां वठी। सो उन करे हीअ पार्टी अवां जी, हीअ सिंध तरक़ी पसंद पार्टी, हीअ पंहिंजो रूह में त हिकिड़ी क़ौम परस्त पार्टी आहे, हीअ जमहूरियत परस्त पार्टी आहे, हीअ एतदाल पसंद पार्टी आहे। हिन जे जेको आहे सो हर हवाले सां माना किथे बि त माना इंतिहा पसंदी कोन्हे का, ही हर हवाले सां एतदाल मोतबर क़िस्म जो माना फ़िक्र ऐं फ़लसफ़ो रखंदड़ पार्टी आहे। हाणे अचो त असां पंहिंजूं माना कमज़ोर जेके पासा आहिनि त उन्हनि खे सगारो कयूं,
तव्हां समूरा पार्टी सां गॾु बीहो, पार्टी सां गॾिजी असीं पंहिंजी पार्टीअ खे सिंध जी माना इज़त जो आज पे खुशहाली जे लाइ कारगर बनाइण जे लाइ क़ाबिल बनाइण जे लाइ पंहिंजो माना अमली तौर ते किरदारु अदा कयूं। हीअ आख़िर में ॻाल्हि आउं कंदुसि त डॉक्टर कादिर मक्सी तमामु वॾो किरदारु आहे, पर उन किरदार सां बि जेकॾहिं असीं जेके हिते आहियूं वेठा या हींअर माना कोन थी सघिया उहे असीं गॾिजी बीहंदासीं त ही लाज़िम थो ॻाल्हि कयां त डॉक्टर कादिर मक्सी आहे त जेको हिन सिंध जी इंतिहाई जेका बदतरीन क़िस्म जी कैफ़ियत आहे हिन मां पंहिंजे मादरे वतन खे ॿाहिरि कढी ऐं आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तार वतन बणाईंदो उहो माण्हू आहे डॉक्टर कादिर मक्सी। त उन करे असांखे डॉक्टर कादिर मक्सी सां गॾु बीहणो आहे, STP सां गॾु बीहणो आहे। अमन दोस्तनि जी कारे ककर हेठि मूं झेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि थी तनी सी ॾेठि मोटण जनी महणू। डॉक्टर निसार शाह साहब, एडवोकेट रियाज़ मुस्तफ़ा, साईं सहाफ़ी कुछ दोस्त आया आहिनि, साईं जाफ़र मेमन साहब ऐं ॿिया इंजीनियर, साईं अब्बासी साहब आया आहिनि, नूरदीन अब्बासी, समूरनि दोस्तनि खे भलीकार। हाणे आपा नज़ीर नाज़ जिन आया आहिनि ऐं सां गॾु दिली आहे उन्हनि खे बि भलीकार। सेंट्रल कमेटी जा मेंबर साईं होत ख़ान गाड़ई साहब जिन पहुता आहिनि उन्हनि खे भलीकार। हाणे सदारती ख़िताब ॾांहुं वञूं पिया। मूं अॻु में वज़ाहत कई त सदारत चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी साहब जिन खे करणी हुई, पर उन्हनि जी तबियत ओचितो सख़्त बुखार जे करे नासाज़ आहे। दुआ आहे त खेसि अलाह साईं सिहत ॾींदो, वरी उन्हनि सां गॾु कचहरियूं कंदासीं। ज़िंदाननि खे टोड़े छॾिबो, तूफ़ाननि खे मोड़े छॾिबो, कातिल कंद मरोड़े छॾिबो। माण्हू को बि न मांदो रहंदो, पोरियत को बि न लांझो रहंदो, सहन ज़मीर झिंझोड़े छॾिबो। को बि मुजेरी मस्त न रहंदो, हारी हाणे सुस्त न रहंदो, वामन खे बि वकोड़े छॾिबो। का बि न औरत बांदी रहंदी, कंहिं बि किताब सां लाव न रहंदी, जोड़ खे जोड़ सां जोड़े छॾिबो। काई अखि न अरही रहंदी, सिंध समूरी सरही रहंदी, गैर न पाड़े ओड़े छॾिबो। नेठ मुनाफ़िक ज़ाहिर थींदा, मोहता तन जे पर्दा लहंदा, हूंदो तन ते घरोड़े छॾिबो। आशिक नेठ त ईदूं ईंदियूं, सिंध सजण खे सोभूं थींदियूं, सिंध जो झंडो खोड़े छॾिबो। ज़िंदाननि खे टोड़े छॾिबो, तूफ़ाननि खे मोड़े छॾिबो, कातिल कंद मरोड़े छॾिबो। दावत ख़िताब, सदारती ख़िताब सिंध तरक़ी पसंद पार्टी जे इंतहाई सीनियर अॻवान बहादुर साथी, जेलनि जा अज़ाब कटींदड़, सिंध तरक़ी पसंद पार्टी जा सेक्रेटरी जनरल मोहतरम डॉक्टर अब्दुल हमीद मेमन साहब जी खे गुज़ारिश आहे त जा मुल्क मूंखां वेही खसी, जा मुल्क मूंखां वेही खसी, तंहिं मुल्क जो आहे कसम। मां रत रुनुस जो ज़ालमो, तंहिं लुड़क जो आहे कसम। पलव कंदुसि ए वक़्त तोसां आ वचन, मां कीअं रहां जलावतन, मां कीअं रहां जलावतन। जिए सिंध, जिए सिंधी पोरत अवाम। अॼोके ॾींहं ते असीं सभु गॾु थिया आहियूं उन्हनि शहीदनि खे यादि करण जे लाइ, जिन शहीदनि हिन वतन जे मथां पंहिंजी जान कुर्बान करे असांजे लाइ हिकु रस्तो, हिकिड़ी वाट जो तयन कयो। तारीख़ जा पढ़ियल इहा ॻाल्हि सम्झी सघनि था त क़ौमूं ग़ुलाम थींदियूं आहिनि ऐं पोइ उन्हनि क़ौमुनि में ई
के सर्वे च पैदा थी क़ौम खे साण खणी ऐं उनखे आज़ादु कराइण जे लाइ जिदोजहद कंदा आहिनि, लड़ायूं लड़ींदा आहिनि, पंहिंजी ज़िंदगियूं क़ुर्बान कंदा आहिनि ऐं पोइ फ़तह हासिलु करे पंहिंजे क़ौम खे आलीशान ज़िंदगी जी मंज़िल ॾांहुं वठी वञनि था। अकेला अकेला माण्हू एॾो जुरत भरो कमु कनि था जो माण्हू हैरान थी वञे थो। मखदूम बिलावल जॾहिं गिरफ़्तार करे ऐं घाणे में विझण जी फ़ैसिलो थिए थो त हज़रत मखदूम बिलावल खां पुछियो थो वञे त अवल तुंहिंजो कहिड़ो हिसो घाणे में विझूं? तूं चवे थो त मुंहिंजा पेर अवल घाणे में विझो त मां पंहिंजे हॾनि जा टिड़का पंहिंजे कननि सां ॿुधां। ही उहा कमिटमेंट आहे जेका कमिटमेंट हर शऊर, हर ज़हन, हर दिल नथी करे सघे। हिन कमिटमेंट जे लाइ हिकु ख़ासि क़िस्म जो जज़्बो घुरिजे थो। उन जज़्बे खां सवाइ ही जंगियूं विड़ी नथियूं सघजनि। ऐं सिंध जी तारीख़ बि इहो ॿुधाए थी त सदियुनि जूं सदियूं धरती ग़ुलाम रही ऐं पोइ वरी के अहिड़ा सिर फिरिया पैदा थिया जिन माण्हुनि खे गॾु खणी दुश्मननि सां मुक़ाबिलो कयो। पाण जेकॾहिं तारीख़ खे ॾिसंदासीं त पाण खे अणगिणा गुमनाम सिपाही त मिलंदा, पर जेके सिपह सालार, जेके अॻुवाणी कंदड़ हूंदा, उन्हनि जा पाण खे चंद नाला मिलनि था। हेॾी सॼी वॾी तारीख़ में रुॻो एतिरा चंद नाला त कोन हूंदा न। इहो साॻियो सिलसिलो तारीख़ जे वहकिरे में हलंदो अॼु बि उते पहुतो आहे। असीं जॾहिं हिननि इनफरादी तौर ते इंडिविजुअल्स ते ॻाल्हायूं था त ही यकीनी तौर ते सरवाणी कंदड़ उन्हनि माण्हुनि में शुमार हुजनि था जिन खे तारीख़ अॼु बि सुर्ख सलाम करे थी ऐं उन्हनि खे पंहिंजो रहबर ऐं पंहिंजो जेको आहे कमांडर ऐं पंहिंजो अॻुवान मञे थी। इन जे करे माज़ीअ खे सारणु तमामु ज़रूरी आहे त माज़ी खे ॾिसूं, छाकाणि त जेसिताणी माज़ी खे यादि न कबो त पंहिंजे हालतुनि जो, पंहिंजे हाल जो तजियो न करे सघिबो ऐं जेको हाल जो तजियो नथो करे सघे उहो पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ को बि जटादार, को बि मज़बूत क़िस्म जी प्लानिंग या फ़ैसिलो नथो करे सघे। इन जे करे आऊं फ़ख्र सां इहा ॻाल्हि चई सघां थो त सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे कारकुन जे हैसियत में असांजी सरवाणी जंहिं असांजे सरबराह, असांजे रहनुमा सिंध जे क़ाइद वटि आहे, उहो डॉक्टर कादिर मुक्सी जो नालो आहे। ऐं असां जॾहिं खां वठी सियासत शुरू कई उन ॾींहं खां वठी असांजो मौक़िफ़ हिन बुनियाद ते चिटो ऐं क्लियर आहे त जेको सिंध जो दोस्त आहे सो असांजो दोस्त आहे, जेको सिंध जो दुश्मन आहे उन सां असांजी दुश्मनी आहे, उन सां असांजो जहिड़ो आहे। उन जे करे जेके बि सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़ धुरियूं आहिनि, उहा पंजाब जी इस्टेब्लिशमेंट हुजे ऐं उते वेठल उहे वफ़ाक़ परस्त पार्टियूं हुजनि, ॿियूं कुवतूं हुजनि, या असांजो पंहिंजो सिंधी ॻाल्हाईंदड़, टोपी पाईंदड़ क़बाइली सरदार, जागीरदार, इक़्तिदार जो बुखियो, इक़्तिदार जे लाइ पंहिंजो गैरतूं, पंहिंजो असमतूं सभु कुझु ॾेई छॾींदड़ उहो जागीरदार हुजे, या को नस्ल परस्त दहशतगर्द हुजे, सिंध तरक़ी पसंद पार्टी उन्हनि खे सिंध जो दुश्मन सम्झियो आहे ऐं वक़्त जी हालतुनि साबित कयो आहे त हीअ ॻाल्हि असांजी क़ाइमु कयल हीअ राय अॼु सच साबित थी वई आहे। छाकाणि त जेकॾहिं असां इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां ॻाल्हायूं था त पोइ बि असांखे हीअ ॻाल्हि भरवसे सां चवण जे लाइ मिले थी त जेकॾहिं सीपेक जे मामले ते, आदमशुमारी जे मामले ते,
धारियुनि जे मामले ते जेकॾहिं असां 4 सूबनि जूं राय ॾिसूं त असांखे 3 सूबा जिन खे असीं महकूम क़ौमूं चऊं था, सिंध, बलोचिस्तान ऐं पश्तूनख्वा, उहे असांखे हिकिड़े तरफ़ बीठल मिलनि था ऐं पंजाब जेको आहे सो ॿिए तरफ़ आहे। ॾाढी हैरत जी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी सिंध सां बिल्कुलु चिटी तरह सां गद्दारी कई आहे। उहो कालाबाग डैम जे उन ज़ाहिरी रूप में जॾहिं इंटीग्रेटेड थल केनाल एक्शन कमेटीअ जे नाले में पीपल्स पार्टी इन सॼी तहरीक जी सरबराही कई, पर जीअं ई पीपल्स पार्टीअ खे इक़्तिदार मिलियो त ग्रेटर थल केनाल ते बजट रखण ऐं ग्रेटर थल केनाल ते 10,000 क्यूसिक पाणी छॾण वारो पहिरियों ख़ुदो कमु जेको उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो। इन जे करे असीं चऊं था त हीअ जेके जागीरदार उन्हनि जो कंहिं बि सूरत में सिंध सां, सिंध जे माण्हुनि सां, सिंध जे अवाम सां कंहिं बि क़िस्म जो को बि ताल्लुक़ कोन्हे। ही जेके बि ॻाल्हियूं थियनि थियूं, ऐं चंद मिसाल ॾियां थो, उहे कहिड़ा मिसाल आहिनि। मसलन तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जे नाले ते हिननि हिकिड़ो बिल पेश कयो। उहो बिल बि फंक्शनल लीग जे गोकलाणीअ पेश कयो, जंहिंखे हुननि पहिरियों पेश थियणु न थिए ॾिनो, पर जॾहिं उन में इहो लिखियलु हो त सिंधी ॿोलीअ खे स्कूलनि में, कॉलेजनि में, ऑफिसनि में पढ़ायो वेंदो ऐं राइज कयो वेंदो, त जॾहिं सिंध असेंबलीअ में इहो बिल पेश थियण जे लाइ अचे थो त हीअ हैरत जी ॻाल्हि आहे त कंहिं बि असेंबलीअ जे मेंबर खे ॻाल्हाइणु नथो ॾिनो वञे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा पंहिंजा वज़ीर ऐं सूबाई असेंबलियुनि जा मेंबर उहे बाइकाट कनि था, एहतिजाज कनि था त असांखे ॻाल्हाइणु छो नथो ॾिनो वञे। ऐं निसार खोड़ो, अयूब खोड़े जो भाइटियो आहे न, उहो उथी बीठो ऐं उन तजवीज़ ॾिनी त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली ऐं सिंधी ॿोलीअ खे कॉलेजनि में, तइलीमी इदारनि में ऐं ऑफिसुनि में राइज करियो। इहे ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, इन जे करे ॿिन्ही खे गॾु पेश नथो करे सघिजे। इन करे सिंधी ॿोलीअ वारी ॻाल्हि खे कढी छॾियो, बाक़ी सिंधी ॿोली भली क़ौमी ॿोली जुगा थो थी वञे। ऐं उते सरदार अहमद, ख्वाजा इज़हार, फैसल सब्ज़वारी जंहिं तरीक़े सां सिंधी ॿोलीअ जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था, पर कंहिं बि हिकु माण्हूअ खे हीअ ॻाल्हि जी तौफ़ीक़ नथी थिए त हू पंहिंजे सिंधी ॿोलीअ जे इन केस खे सिंध असेंबलीअ में, जेका हुननि जी पंहिंजी असेंबली आहे, जिते हुननि जी हुकूमत आहे, उते सिंधी ॿोलीअ खे जेको आहे प्लीड करे सघां। ऐं सरदार शाह उथी बीही जेका तकरीर कई आहे, उहा जिन बि ॿुधी हूंदी हैरत थींदी त हुनखे कंहिं बि सूरत में इन ॻाल्हि जी ॻणती न हुई त हीअ सिंधी ॿोली जेका 5 दफ़ा असेंबलीअ में बिल पेश थियण खां 72 जे ॿोली बिल खां वठी हिन महिल ताईं 5 दफ़ा जेको आहे असेंबलीअ में ही बिल आया आहिनि, जंहिंमें ही तय कयो वियो आहे त तइलीमी इदारनि में, ऑफिसुनि में सिंधी ॿोली राइज थींदी। उन जे राइज न थियण जे बावजूद बि सरदार शाह ऐं ॿिया इन ॿोलीअ जे मामले ते ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहिनि। हा, दुनिया खे ॾेखारण जे लाइ पोइ कमेटियूं बि ठहनि थियूं, कल्चर जे डिपार्टमेंट में कमेटियूं ठहनि थियूं, सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे लाइ कमेटी ठहे थी, ॿियूं कमेटियूं ठहनि थियूं। हीअ असीं सम्झूं था त पीपल्स पार्टी हिन वक़्त में सिंधी माण्हुनि जे लाइ जेको ही वॾो ॼार उणियो आहे, उन में हुन इन ॻाल्हि खे बि शामिल कयो आहे त ही चंद नाले गणिया जेके लेखक आहिनि, जेके सिंध जे अॼु जे हालतुनि ते, सिंध जे इंतिहाई इन ख़राब सूरत हाल ते ख़त लिखनि था, को आर्टिकल लिखनि था, या किथे वञी कंहिं प्रोग्राम में ॻाल्हाइनि था, या हुननि जे कचहरियुनि में इहा ॻाल्हि शामिल हुजे थी, त छो न हुननि खे इन ॻाल्हि खां हटाए ऐं हुननि खे बि पंहिंजे इन राह ते आणे छॾिजे त हू असांजे हा में हा मिलाईंदा वतन, असांजे पॉलिसियुनि ते जी तारीफ़ कंदा वतन, वाह वाह कंदा वतन, ऐं हुननि खे ॿियो को बि कमु जेको आहे सो न हुजे। इन जे करे आउं ख़ासि तौर ते
मां ख़ासि तौर ते ही जेको बि असांजो पढ़ियल लिखियल तबिको आहे, जेके असीं सिविल सोसाइटी चऊं था, जेको ही मिडिल क्लास आहे, आउं उनखे तमामु इज़त जे निगाह सां ॾिसां थो, छाकाणि त 70 खां 80 लख ही पढ़ियल गढ़ियल माण्हू सिंध जे अंदरि मौजूदु आहिनि, जेके सिंध जे हिन समूरी सूरताल खे तब्दील करण जी ताक़त रखनि था। पर 80 खां 88 सैकड़े ताईं जेको सिंध जी ॿहिराड़ी आहे, सिंध जी जेका ॿहिराड़ी आहे, जेका बि ख़ुदि जेको आहे सो बिलो पॉवर्टी लाइन आहे, हुननि वटि तइलीम जे लाइ कोन्हे, हुननि वटि सियासत जे लाइ कोन्हे, हुननि वटि खाइण जे लाइ ॿ गिरह कोन्हनि, त हू असांजे हिन सियासत में सवाइ इन जे जो पीपल्स पार्टीअ जे इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं इन क़िस्म जे लालच ॾींदड़ मामलनि में इन्वॉल्व थी ऐं हू पंहिंजा वोट पीपल्स पार्टीअ खे ॾींदा रहनि, उन खां वधीक असीं हुननि ॿहिराड़ीअ जे माण्हुनि मां, बेशऊर माण्हुनि मां कहिड़ी उमेद रखे सघूं था त हू असां सां गॾु हली ऐं हीअं जेको आहे सो तहरीक जी जिदोजहद में शामिल थींदा, छाकाणि त जेको असांजो मिडिल क्लास आहे, हीउ जेको पढ़ियल लिखियल तबिको आहे, जंहिंखे हिननि माण्हुनि जी ग़रीबनि जी मदद करणी आहे, उहे पंहिंजे शॉर्टकट्स में, उहे पंहिंजे करप्शन में, उहे पंहिंजे वाइट कॉलर क्रिमिनलिज़म में एतिरा त फाथल आहिनि जो हुननि खे सवाइ पंहिंजे ख़सीस मुफ़ादनि जे ॿियो कुझु बि जेको आहे सो ॾिसण में नथो अचे। इन जे करे असां मजमूई तौर एज़ अ क़ौम जेको आहे सो हिन तरीक़े सां लोड़ींदा रहूं था ऐं असांजे ॻिचीअ में ग़ुलामीअ जा ज़ंजीर वधीक जेको आहे सो घाटा ऐं गहरा थींदा था वञनि। चीफ मिनिस्टर सिंध जो असेंबली में बि चवे थो त हा असां नौकरियुनि तां पाबंदी हटाईंदासीं। गुज़िरियल 20 सालनि में 600 जे लॻभॻि जेके ऑफिसर कढिया विया आहिनि, उन्हनि खे हू असेंबलीअ जे थ्रू बहाल कनि था, जिन खे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि जे मुताबिक़ बि त उहे सभु माण्हू जिन पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान न आहे ॾिनो, जेके मेरिट ते न आहिनि, जेके पीपल्स पार्टी पंहिंजे मुफ़ादनि जे लाइ पंहिंजे माण्हुनि खे जेको आहे सो ऑफिसरियूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो ऑफिसरनि तां हटाए वञे। हू सुप्रीम कोर्ट जी जेका अदलिया जेका वॾे में वॾी कोर्ट आहे पाकिस्तान जी, जेका हिन रियासत जो हिकिड़ो वॾो ऐं अहम थंभो आहे, हू उन जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ बि तयारु न आहे। उहो चीफ मिनिस्टर सिंध असेंबली में चवे थो, हा मां चीफ मिनिस्टर इन जे करे आहियां जो मां जियालो आहियां। ही 50,000 नौकरियूं हुननि जेको आहे सो ॾिनियूं आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां थो, असांखे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे हिन ॻाल्हि ते शदीद एतिराज़ आहे, छाकाणि त असांखे इहे मिसाल मिलनि पिया। मुंहिंजो दोस्त आहे, मेडिकल सुप्रीडेंट आहे, ही जेके हींअर डॉक्टरीअ जा इंटरव्यू थियनि पिया सिंध पब्लिक सर्विस कमीशन में, उन में हू एज़ एक्सपर्ट जेको आहे सो उन में वेहे थो ऐं हुनखे चयो वञे थो उते त तूं जेके बि पंहिंजियूं रिज़ल्ट्स आहिनि उहे जेको आहे सो पेंसिल सां लिखी ॾे, तोखे पेन सां रुॻो सही करणी आहे, उन खां सवाइ तोखे को ॿियो कमु करणो न आहे। जेकॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन में इन क़िस्म जी सूरत हाल आहे त पोइ असीं कीअं उमेद करे सघूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी असां सां का ॿी चङाई करे सघे थी। सभु शयूं असेंबलीअ जे थ्रू, सभु शयूं असांजे ताक़त खां, असांजे वसत खां, असांजे वस खां ॿाहिरि कयूं वञनि पियूं, छाकाणि त हुनखे ख़बर आहे त सिंध जंहिं तरीक़े सां जंहिं ग़ुलामीअ में फाथल आहे, हुनजो हाणे निकिरणु इन मां काफ़ी वक़्तु वठंदो, छाकाणि त हुनखे ख़बर आहे त हीउ पढ़ियो लिखियो माण्हू, हीउ जेको सिंध जो मिडिल क्लास आहे, उहो बि हाणे खेर सां आराम जी सुकून जी निंड में पियल आहे। हाणे जॾहिं वरी का पार्टी, वरी के माण्हुनि जो जेको आहे सो को लश्कर उहो उथी पवे ऐं सिंध खे हिन ग़ुलामीअ खां कढण जे लाइ वञू जहिड़ी का तहरीक हलाए, MRD जहिड़ी का तहरीक हले, या जेको आहे सो जहिड़े तरीक़े सां मिठे निज़ाम वारो मामिलो थियो जंहिंमें सॼी सिंध बिना तफ़रीक़ जे ॿाहिरि निकिरी आई, हुननि जेको आहे सो वॾेरनि जे दरनि ते तवा टंगिया ऐं हुननि खे उन ॻाल्हि ते मजबूर कयो हो त हू पंहिंजे हिन फ़ैसिले ते सोचीनि ऐं हुननि फ़ैसिले पंहिंजे ते सोचे ऐं उन ते हथु खयो। ज़ुल्फ़कार आबाद, मां रुॻो ही उहे शयूं तव्हांखे ॿुधायां थो जेके क़ानूनी तौर ते असांजे ॻिची में जेको आहे सो माना विझनि पिया। 14-15 लख एकड़ ज़मीन
जेका समुंड जे अंदरि वियल आहे उहा ज़मीन बि हुननि वरिती आहे, ख़रीद कई आहे। ऐं हाणे हुननि ई बिल पास कयो आहे त सिंध जे कंहिं बि ज़िले में जिथे बि हू सम्झंदा त उहा ज़मीन सरकारी हुननि जे ज़ुल्फ़कार आबाद जे मनसूबे में कमु अची सघे थी, हू उनखे उते ऑक्यूपाए करे सघनि था। हाणे ज़ुल्फ़कार आबाद रुगो ठटे जे 2 तहलकनि जो मनसूबो कोन्हे, पर उहो सॼे सिंध जो मनसूबो आहे। ऐं इहो मनसूबो इन जे करे आहे त हू जेका बि ज़मीन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि जे तहत घटि में घटि 37,000 एकड़ ज़मीन जेका सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि खां पोइ आज़ादु थी आहे, हू हुननि खे वरी ॿिए नाले सां ज़ुल्फ़कार आबाद जे नाले सां ऑक्यूपाए करणु था चाहिनि। त ही सॼी सूरत-हाल आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, हवालनि सां। ऐं हाणे ॿी आख़िरी कोशिश जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी करे पई त सिंध जे अंदरि जेके बि मुख़्तलिफ़ ज़िलनि में भोतार आहिनि उन्हनि खे पाण सां गॾु मिलाए वठे। उन खां पोइ हू सम्झनि था त हुननि जे लाइ ॿी का बि शइ रुकावट न रहंदी, हू सिंध ते इन तरीक़े सां ई हाकिमियत करे सघंदा। पर आउं हिकिड़ो तारीख़ जो मुतालियो कंदड़ माण्हू ऐं हिकिड़ी ॻाल्हि हीअ चवणु ज़रूरु चाहियां थो, इंतिहाई यकीन सां त जहिड़े तरीक़े सां पाण MQM जे हिन सॼे टिकसाट खे सम्झंदा हुआसीं त शायदि ही असां सिंधी माण्हुनि खां ॾाढा आहिनि, पीपल्स पार्टी हुननि सां जेको आहे सो धाई बेची आहे, इन जे करे हुननि ते ज़वाल न ईंदो। पर छा चयो वञे, ही ज़वाल आहे त हिकिड़ो फ़िरौन ज़हनियत रखंदड़ अल्ताफ़ हुसैन, जंहिंखे माण्हुनि जे रत ॾिसण जी रत पीअण जी आदत पियल हुई, उहो चरनि वांगुरु हाणे अकेलो उते जेको आहे धिका खाए थो। हा भली उन में इंटरनेशनलिज़म शामिल हुजे, पर ही हर फ़िरौन जी पछाड़ी आहे ऐं उहा ईअं थींदी। मां इन तरीक़े सां हीअ बि उमेदु रखां थो त हिकिड़ो ॿियो बि फ़िरौन जंहिं असांजे सिंध खे इंतिहाई ख़राब हालतुनि सां दो चार कयो आहे, सिंध जो वॾो गद्दार उहो आहे आसिफ अली ज़रदारी। ऐं इंशा अल्लाह ताला तसी तारीख़ में इन इंतज़ार में आऊं उन ॾींहं जे लाइ जॾहिं उन सां बि इन क़िस्म जो असरु थींदो जेको तारीख़ में ज़ालिमनि ऐं जाबिरनि सां थींदो आहे। इन जे करे असीं पंहिंजे शहीदनि खे यादि कयूं था, छाकाणि त असीं सम्झूं था त असीं जंहिं बि ताक़त में आहियूं, जेतिरा बि आहियूं, हा ही असांखे पक आहे त असीं हिन वतन जा, हिन धरतीअ जा गैरतमंद पुट आहियूं, हलाली पुट आहियूं। जंहिं महिल बि असांजे रत जी, असांजे जान जी हिन वतन खे ज़रूरत पवंदी, हुननि शहीदनि वांगुरु असीं पंहिंजो सिर जेको आहे सो घोरे वेंदासीं। इन जे करे असां शहीदनि खे यादि करणु ज़रूरी सम्झूं था। ऐं तव्हांखे इन जे करे तकलीफ़ ॾींदा आहियूं, दावत ॾींदा आहियूं, घुराईंदा आहियूं, तव्हां पंहिंजा कमकार छॾे ईंदा आहियो त जीअं असीं ऐं तव्हीं सभु गॾिजी हिकिड़ो गॾियल एक्शन जेको हिन पंहिंजे वतन जे बचा ऐं बका जे लाइ हुजे, हिन धरतीअ जे ॿोलीअ जे लाइ हुजे, हिन धरतीअ जे वसीलनि जे लाइ हुजे। ऐं हितां ही जेके असांजे वतन जे अंदरि असांखे अक़लियत में तब्दील करण जे लाइ, असांजे वसीलनि ते कब्ज़े करण जे लाइ भांत भांत जा सॼे दुनिया जा ऐं पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जा माण्हू आणे ऐं असांजे डेमोग्राफीअ खे चैलेंज कयो वियो आहे, उन खां पाण छॾायूं। असीं पंहिंजा पाण सभई सिंधी माण्हू गॾिजी हिकु थी हिन वतन जे इन्हनि ज़िंदगी ऐं हयात जे मसइलनि ते गॾिजी एक्ट करियूं, पीपल्स पार्टी मां जान छॾायूं, पाण खे ऐं पंहिंजे हिन माण्हुनि खे आज़ादीअ जे रस्ते लाइ वठी हलूं। अव्हांजी वॾी महिरबानी जी आहे। अव्हां जो आख़िर में समूरनि साथियुनि जो शुक्रगुज़ार आहियां, शुक्रियो अदा करियां थो। अव्हां अहिड़ी गर्मीअ में असांजे सॾ खे वरनायो, हिते मौजूदु आहियो, पार्टी जा वर्कर आहियो, पार्टी जा अॻवान आहियो, शाइर आहियो, अदीब आहियो, दानिश्वर आहियो, सहाफ़ी आहियो, समूरनि साथियुनि खे भलीकार चऊं था। अव्हां जा लख लाइक़, अव्हां जूं मोहबतूं, अव्हां जा कुर्ब, तव्हां मोहबत जा पेर भरे आया। लख महिरबानी। Thank you.
सामीन हिन सां गॾु ही जेके ॿ शहीद हुया STP जा शहीद मोहम्मद हुसैन गुटको ऐं शहीद अब्दुल मालिक नुहाणी इन्हनि बाबति ही प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। प्रोग्राम जी सदारत डॉक्टर कादिर मक्सी साहब खे करणी हुई पर तबियत जी नासाज़ी जे करे उहा जो के प्रोग्राम में शरीक न थी सघिया। जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।